अब घुमारा सावत आए खबर हुई वाला वो ब्रिजे का दाम करायो सही आलम सुरो कभी शेयर घुमाए मां नमून का हवाला शेयर का एक जो इकोनॉमी में जो के काम देखो फिर का पाई के जो इकोनॉमी में जो का सपोर्ट है डायरेक्ट वेट का नहीं सपोर्ट किया सैंपल उते नाले सां न वेंदो जस्ट स्कैन कंदा हुनजे सैंपल खे साक्षी में आयो संगड़िया तव्हां किथां जा टंडो आदम जो ही छो टंडो आदम में उते सहूलियत कोन हुई जाए ॿारनि लाइ अच्छा उन वरी हेॾे मोकिलियो जिन कितने चार मोकिलियो अच्छा 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 हिते हिते इलाजु थिए पियो सही किथे जो आहीं प्रीतमाबाद नवाब शाह खां पहिरीं लॻे थो हेॾां तोखे हेॾे मोकिलियो अथनि छा अच्छा 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 किथे खिपरो खिपरो शहर हथुंगो बिटभाइटी किथे ढिलियार उन्हनि हेॾे मोकिलियो शामी आयो वञी घणा पैसा वरितऊं एम्बुलेंस कंहिंजी हिननि जी खिपरे वारनि मोकिलियो PPHI वारनि जी तोखां पैसा बि कोन वरितऊं तेल बेल जा कुझु वरिता हूंदो सही सही ॿुधायो हा बाबा तव्हांजो हिते मरीज़ आहे नंढड़ो किथां खां आया आहियो सिंजोरे खां अच्छा मरीज़ ठीकु आहे तव्हां पाण खणी आया आहियो मरीज़ या तव्हां पाण खणी आया आहियो या डॉक्टर ने उन हेॾे मोकिलियो जी साईं सैयद हैदर शाह डिस्ट्रिक्ट इंचार्ज PPHI मैनेजर जो तव्हां अॼु पंहिंजे सेंटर सांगड़ जो विज़िट कयो आहे हिन हवाले सां तव्हां छा ॾिठो आहे कहिड़ियूं ख़ामियूं कोताहियूं के चङायूं तव्हां चार्ज वठण खां पोइ तव्हांजे आया हो विज़िट कयो अथव तव्हांखे कीअं पियो लॻे OTP साइट का रिसर्च किया है जैमें कुछ कॉम्प्लिकेशन हुजण जे करे रिसर्च आहिनि हिते डॉक्टर उनजी बहितरीन नमूने सां डॉक्टर साहब ट्रीट करे पियो उन्हनि खे मेडिसन तमामु फ्री ऑफ कॉस्ट मिले पई स्पेशली असां हिन जी लैब टेस्ट जेके आहिनि उहे बि फ्री ऑफ कॉस्ट ऑन बिहाफ ऑफ PPHI सां करायूं टोटल हिते फ्री ऑफ कॉस्ट सिस्टम आहे इंक्लूडिंग हिन जे पेरेंट्स खे हिते फूड बि मिले थो पियो टोटल हर सर्विस हिते इनखे फ्री ऑफ कॉस्ट मिले पई माशाल्लाह बहितरीन विज़िट थियो आहे ऐं तमामु ॿार सेटिस्फाई आहे फीडबैक बि मूं वरितो आहे पेशेंट खां ऐं उहे ॾाढा सेटिस्फाई अच्छा सर इनमें PCR जो बि ॿुधो आहे त उहे बि टेस्टूं थियनि थियूं सभु जेके बि टेस्टूं ॿारनि जे लाइ नीड बेसिस ते आहिनि उहे सभु जेके बि डॉक्टर साहब रिकमेंड कंदो उहे असांजे PPHI जी डिस्ट्रिक्ट लैब मां फ्री ऑफ कॉस्ट अच्छा सर ॿियो मुंहिंजो सुवाल इहो आहे त जी ॿारनि खे ॿारड़ी जान खे खिपरो जो आहे को चोटियारी टंडो मिठा कान उनजो पिक एंड ड्रॉप पेशेंट अचे थो या उतां रेफर थी अचे थो छा उनजी गाॾी जो उनजो एम्बुलेंस जो ख़र्चु तेल जी ॿियूं गाॾियूं वठनि थियूं पेट्रोल वग़ैरह ही डीज़ल असीं ॾिठो आहे तमामु गुरबत आम आहे छो त हीअ जेके ॿार वञनि था टंगी जी बीमारी जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं त उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे गुरबत जे करे उन्हनि खे प्रॉपर जेको आहे फूड न मिलण जे करे ई ॿार हिन बीमारी में मुब्तला थींदा आहिनि त हाणे हुनजी इकोनॉमिक कंडीशन्स खे ॾिसंदे असां हुनखे फ्री ऑफ कॉस्ट एम्बुलेंस सर्विस प्रोवाइड कंदा आहियूं जेके हुननि खे घर खां हिन सेंटर ते खणी ईंदियूं आहिनि ऐं जॾहिं ही ॿार ट्रीट थी वेंदा आहिनि असांजो डॉक्टर साहब हुननि खे डिस्चार्ज कंदो आहे त हितां वरी हुननि खे पिक करे वापसि हुननि जे ॻोठ ताईं बि फ्री ऑफ कॉस्ट जेको आहे ड्रॉप करे हुन में को बि चार्जिस न वठी वेंदी आहे फ्री ऑफ कॉस्ट सिस्टम आहे ठीकु आहे